सामार में हिंदू बिरादरी पारां रंगनि जो त्योहार होली जोश ऐं जज़्बे सां मल्हायो। शहर जे क़दीमी मंदर ॾाढा शोगर स्वामी में माली पंचायत पारां होलीअ जी शानदार तक़रीब कोठाई वई। होली जे मौक़े ते हिंदू बिरादरी जे नंढनि तोड़े वॾनि हिक ॿिए खे रंग हणी मज़हबी ॾिण जूं वाधायूं ॾिनियूं। तक़रीब दौरान ॿारनि तोड़े वॾनि त्योहार जे हवाले सां गीतनि ते झुमरियूं पिणु हणी खूब मज़ो माणियो। उमरकोट जे रामापीर चौक ते होलीअ जी तक़रीब थी, जंहिंमें पीटीआई एमएलए लाल माली ऐं ॿियनि शिरकत करे डांडिया रांदि खेॾी मज़ो माणियो। खिपरे में तहज़ीबनि जे इर्तिक़ा जे हवाले सां लेक्चर प्रोग्राम कोठायो वियो। सिंधी अदबी संघ जे ऑफिस में कोठायल लेक्चर प्रोग्राम में अदीबनि, शाइरनि ऐं अमर अब्बास बमरो, हाजी शाद राजड़, मोहम्मद कुंबर ऐं अदब सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। हुन मौक़े ते लेक्चर ॾींदे मोहम्मद जुमन गुज्जो ऐं ॿियनि चयो त इल्म जी रोशनी सां इंसान रोशनास थी अॻिते वधी मंज़िलूं माणे थो। हुननि चयो त बाशऊर माण्हुनि खे दुनिया में लिकियल शयूं बि नज़र अचनि थियूं। तारीख़ अहिड़नि नज़रियाती माण्हुनि सां भरियल आहे। अॻवान चयो समाज में केतिरनि ई क़िस्म जा माण्हू रहनि था, उन्हनि सां कुलो किले में मिलाए हलणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk